वॾे वज़ीर जे ख़ासि सलाहकार जी मकली में खुली कचहरी। आवाम तइलीम, सिहत, रोड रस्तनि, गंदगी ऐं नौकरियूं न मिलण समेत उस्तादनि ते लठबाज़ी जे शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। वफ़ाक़ जो सिंध सां बहितर सलूक न हुजण सबबि केतिराई मनसूबा रोलड़े जो शिकार आहिनि। वॾे वज़ीर जे ख़ासि मुआवन असुल मसइलनि जो जड़ वफ़ाक़ खे क़रार ॾेई छॾियो। सिंध हुकूमत पारां मसइलनि जे हल लाइ खुली कचहरियुनि जे ऐलान खां पोइ वॾे वज़ीर जे ख़ासि सलाहकार सईद क़ासिम नवीद क़मर ठटे जे शहर मकली में खुली कचहरी करे आवाम जा मसइला ॿुधा। खुली कचहरी में अॻूणे सूबाई वज़ीर पीपी ज़िले ठटे जे सदर सादिक अली मेमण, डीसी ठटो उस्मान तनवीर, एसएसपी ठटो शबीर अहमद सेठार, एमपीए सईद रियाज़ शाह शिराज़ी समेत पीपल्स पार्टी जे मुख़्तलिफ़ अॻवाननि, आफ़ीसरनि ऐं अवाम जे वॾे अंग शिरकत कई। खुली कचहरी में अवाम सिहत, तइलीम, रोड, सफ़ाई सुथराई, पाणी जे खोट समेत मुख़्तलिफ़ मसइलनि बाबति शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। जॾहिं त पेटे अलफ़ जे उस्ताद अॻवाननि कराची में उस्तादनि मथां थियल लठबाज़ी ख़िलाफ़ हथनि में बैनर खणी वॾे वज़ीर जे ख़ासि सलाहकार आॾो पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो। जंहिंखां पोइ वॾे वज़ीर जे ख़ासि मुआवन सईद क़ासिम नवीद क़मर माण्हुनि जे शिकायतुनि जा जवाब ॾींदे चयो त वफ़ाक़ जो सिंध सां बहितर सलूक न हुजण सबबि केतिराई मनसूबा रोलड़े जो शिकार आहिनि। हुन चयो त संदसि ख़्वाहिश आहे त सॼे सिंध में सिहत जूं सहूलियतूं बहितर हुजनि ऐं अवाम खे बुनियादी सहूलियतूं मैसर हुजनि। वज़ीर आला जे ख़ासि मुआवन चयो त खुली कचहरी में पेश कयल मसइलनि बाबति हू कमेटी सां ॻाल्हाए तरजीही बुनियादनि ते मसइलनि खे हल कराइण जी कोशिश कंदो। हाजन सोलंकी, कावेश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम ठटो।